अस्सलाम वालेकुम ख़वातीन हज़रात, अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हक़ मौजूद टाइम न्यूज़ जी नशरियात लाइव ट्रांसमिशन तव्हांजी ख़िदमत में असांजे कराची स्टूडियोज़ में पेश कई पई वञे ऐं अव्हांजी ख़िदमत में असां रोज़ानो रमज़ान मुबारक जे हिन पुरनूर महीने जे दौरान हाज़िर थींदा आहियूं। हिन वक़्तु तक़रीबन 5:15 लॻे असीं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदा आहियूं ऐं हीअ महफ़िल मचंदी आहे इफ़्तार जी ख़ासि नशरियात जे उनवान सां, उन जे सरे सां। ऐं इन नशरियात जो उनवान आहे, इन नशरियात जो नालो आहे पंहिंजो रमज़ान। ख़ुसूसी इफ़्तार ट्रांसमिशन जो ही 6हों मांडाण साण करे आऊं आहियां अव्हांजी ख़िदमत में हाज़िर अव्हांजी मेज़बानी आसिर काज़ी। मुंहिंजे पारां सिकबर सलाम क़बूल पवे। तव्हां जिते बि रहो पंहिंजनि सां गॾु रहो, खिलंदा मुरकंदा महकंदा बहकंदा टहकंदा ऐं चहकंदा रहो। मुंहिंजो त वार वार थो दम दम दुआ करे, मुंहिंजो तो वार वार तो दम दम दुआ करे, कोसो लगे न वाह सजण खे खुदा करे। जितने सुखन हैं उनमें यही है सुखन दुरुस्त, अल्लाह आबरू से रखे और तंदुरुस्त। अल्लाह तबारक ताला अव्हांजो तन बि दुरुस्त रखे, मन बि दुरुस्त रखे। इन्हनि ॿिन्ही जी दुरुस्ती जे महीने जो नालो आहे, हिन तरबियत वारे महीने जो नालो आहे रमज़ान मुबारक, जंहिंमें असांजे तन जी तरबियत बि थिए थी, पर दरअसल असांजी अख़लाक़ी असांजी मॉरल हिकिड़ी ट्रेनिंग थिए थी, हिकिड़ी ओवरहॉलिंग थिए थी। सिर्फ़ु इन लाइ न त इन हिकु महीने जे दौरान असांजो तन ऐं असांजो मन राग़िब थिए सुठियुनि आदतुनि ॾांहुं, सुठियुनि ॻाल्हियुनि ॾांहुं, रब ॾांहुं, रब जे मख़लूक़ ॾांहुं ऐं उन्हनि जी मदद ॾांहुं, बल्कि पूरा बाक़ी 11 महीना बि असां इम्प्लीमेंट करियूं उन तरबियत खे, जेका तरबियत इन हिकु महीने जे दौरान असांखे मिले पई। अॼु आचर जो ॾींहुं आहे, पहिरियों आचर आहे रमज़ान मुबारक जो, 6 रमज़ान मुबारक 1445 हिजरीअ जी तारीख़ आहे, जॾहिं त ईसवी कैलेंडर जे लिहाज़ खां 17 मार्च 2024 जी तारीख़। असांजो पंहिंजो कैलेंडर, असांजो संबत कैलेंडर, असांजो बकरमी कैलेंडर, उन मुताबिक़ अॼु चेट जी 5 तारीख़ आहे। 2080 बकरमी कैलेंडर जो साल हले पियो ऐं अॼु चेट महीने जी जेके गीतनि में बि काफ़ी ॻायो वियो आहे, अॼु हुनजी 5 तारीख़ आहे जॾहिं असीं असां मुखातिब आहियूं। त तव्हां सभिनी खे असां भलीकार था चऊं पंहिंजे हिन प्रोग्राम में ऐं हिन नशरियात में। हिन नशरियात खे तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ असां सां सहकार कयो आहे टेंग ठाहिण वारनि, तलो कुकिंग ऑयल, टपाल मेज़बान, मुग़ल स्टील, ब्रुक बॉन्ड सुप्रीम, डस्ट चांहि ठाहिण वारनि, फाइज़र ब्यूटी क्रीम ठाहिण वारनि, JFS बिल्डर्स, टेस्टी ब्रेड, हॉक बैटरी, हाला हैंडीक्राफ्ट्स, नूर मोहम्मद हालाई, वाइटल चांहि ठाहिण वारनि, क्विस जूस ठाहिण वारनि, नेल्सन पेन ठाहिण वारनि, TQR मोटरसाइकिल पार्ट्स ठाहिण वारनि ऐं कैज़न पेन ठाहिण वारनि। हिन नशरियात खे तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ असां सां सहकार कयो आहे। जेकॾहिं तव्हां असांजे हिन मांडाण में, हिन नशरियात में रोज़ानो असां सां शरीक हूंदा आहियो त अव्हांखे मालूम आहे, जेकॾहिं तव्हां पहिरियों दफ़ो शरीक थियो पिया तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असां सां गॾु असांजी नशरियात खे वधीक सुहिणो बणाइण जे लाइ मुख़्तलिफ़ ज़िंदगी जे शोबनि सां तालुक़ु रखंदड़ शख़्सियतूं, नामियारियूं शख़्सियतूं, वेल कंट्रीब्यूटेड शख़्सियतूं शरीक थींदियूं आहिनि, जिन सां असां उन्हनि जे शोबनि मुतालिक़ ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं, उन्हनि जे फील्ड्स मुतालिक़ ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं, कुझु ॼाणण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं उन्हनि शोबनि जो संसद तालुक़ु जेको अवाम सां आहे, आम माण्हू सां आहे। छाकाणि तव्हां जेके असांखे मारूड़ा, झांगीड़ा, सिंध जे झर झंग में ॾिसो पिया, पूरी दुनिया में ॾिसो पिया, त उन्हनि जे कम जो जेको तव्हांजी भलाई जे लाइ कॉन्ट्रीब्यूशन आहे, किरदारु आहे, उनखे तव्हां ताईं असां पहुचाइण जी कोशिशि कंदा आहियूं। त सभिनी खां पहिरीं तारीफ़ कराईंदा हलूं त असां वटि अॼु स्टूडियोज़ में कहिड़ा कहिड़ा अहम महिमान मौजूदु आहिनि जिन सां असां गुफ़्तगू कंदासीं। मूंसां गॾु पहिरीं शख़्सियत साईं GR बलोच साहिबु, ग़ुलाम रसूल बलोच साहिबु, जंहिंजी सुञाणप GR बलोच साहिब जे नाले सां आहे ऐं पाण मुख़्तलिफ़ मुल्कनि में पाकिस्तान जा एम्बेसडर रहिया, पाकिस्तान जा सफ़ीर रहिया, जंहिंमें वियतनाम, शाम, मॉरिशस ऐं उन सां गॾोगॾु यूनाइटेड नेशंस में यानी न्यूयॉर्क में डेप्यूटी मिशन हेड रहिया ऐं मुख़्तलिफ़ उहिदनि ते फ़ाइज़ रहिया। मुख़्तलिफ़ मुल्कनि में पाकिस्तान जी नुमाइंदगी फॉरेन सर्विसिज़ में रही करे हुननि मुख़्तलिफ़ मुल्कनि में बि कई ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जा जेके वरी इदारा पाकिस्तान अंदरि मौजूदु आहिनि, जीअं चाइना जा, जापान जा, कोरिया जा, मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स तहत उन्हनि फॉरेन सर्विसिज़ में पाकिस्तान में रही करे उन्हनि जे मुख़्तलिफ़ सकाफ़ती जेके इदारा आहिनि या मुख़्तलिफ़ हवालनि सां जेके उन्हनि जूं कमु कंदड़ जेके उन्हनि जूं बॉडीज़ आहिनि, उन्हनि में बि हुननि पंहिंजी ख़िदमत अंजाम ॾिनी। उन सां गॾोगॾु वज़ीर आज़म सेक्रेटेरिएट में चइनि मुल्क जे चइनि वज़ीर आज़मनि सां बि हुननि पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं ऐं घणो कुझु हुननि कयो। हिन वक़्तु फैकल्टी आहिनि इंस्टीट्यूट ऑफ बिज़नेस मैनेजमेंट में ऐं हिकिड़ी थिंक टैंक आहे ग्लोबल एंड रीजनल स्टडीज़ सेंटर, उन जा डायरेक्टर आहिनि। त सो मच ऑन हिज प्लेट, त घणो कुझु हुननि पंहिंजी मुख़्तसिर ज़िंदगी में, इंसान जी मुख़्तसिर ज़िंदगी थिए थी, पर हुन में जेकॾहिं करणु चाहे माण्हू त घणो कुझु करे सघे थो। त GR बलोच साहिब जो तमामु वॾो ह्यूज कंट्रीब्यूशन आहे ऐं असां सां गॾु असांजी ट्रांसमिशन में मौजूदु आहिनि। असांजी ख़ुशकिस्मती आहे। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद ऐं वेलकम ऑन द फ्लोर सर। तव्हांखे थैंक यू वेरी मच सर। रमज़ान मुबारक तव्हांखे, वॾी महिरबानी। तव्हांखे ॾिसण वारनि खे बि अल्लाह ताला ही महीनो जेको आहे सो मुसलमाननि लाइ
सॼी दुनिया जे लाइ अमन सुकून जो पैगाम आणे ऐं ख़ासि तरह मुंहिंजो जेको आहे पैगाम त उहे जेके हींअर असांजा मुसलमान फ़लस्तीन में हिन वक़्तु इज़राइल जे ज़ुल्म जो निशानूं आहिनि गुज़श्ता 3 महीननि खां वठी अल्लाह ताला उन्हनि जी तकलीफ़ुनि खे दूरि करे अल्लाह ताला को अहिड़ा ज़रिया पैदा करे त हू बि अमन सां चैन सां मुहबत सां ऐं जंहिं ख़ुशू ख़ुसूसां ही मुबारक महीनो जेको आहे सो गुज़ारे सघे। आमीन आमीन सर। अल्लाह साईं असांजूं तव्हांजूं दुआऊं अघाए। जी आर बलोच साहिब सां कचहरी कंदासीं ऐं जी आर बलोच साहिब सां गॾु तव्हां मास्टर फ्रेम में ॾिसो पिया त जी आर बलोच सां गॾु जी आर बलोच साहिब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि असांजूं ॿियूं महिमान मोहतरमा यास्मीन मोहम्मद अली शाह साहिबा। तव्हां जॾहिं यास्मीन साहिबा जे नाले जो ॿियो हिसो ॿुधो था मोहम्मद अली शाह साहिब त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त पाकिस्तान फिशर folk फोरम जे हवाले सां पाण पतोड़ींदड़ पंहिंजी पूरी ज़िंदगी अर्पींदड़ साईं मोहम्मद अली शाह साहिबु जंहिंखे सिंध जो बचो सुञाणे थो न फ़क़ति माहीगीरनि जे हवाले सां जेके माहीगीर आहिनि सही सिधीअ तरह डायरेक्टली या इनडायरेक्टली बिलवास्ता या बिलावास्ता जिन जो ताल्लुक़ माहीगीरीअ सां आहे न रुॻो उहे बल्कि उन सां गॾोगॾु सिविल सोसाइटी ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ हर माण्हूअ खे ख़बर आहे त हिकु कारकुन तौरु कीअं साईं मोहम्मद अली शाह साहिबु पंहिंजी पूरी ज़िंदगी अर्पी मलाहनि मुहाणनि ऐं पाणीअ सां जिन जूं ज़िंदगियूं सलाड़ियल आहिनि उन्हनि जे हक़नि जे हासिलात जे लाइ जदोजहद कंदे त उन विरसे खे उन लेगेसी खे अॻिते वधाए पई मोहतरमा यास्मीन मोहम्मद अली शाह साहिबा जेके सीनियर वाइस चेयरमैन आहिनि हींअर पाकिस्तान फिशर folk फोरम जूं ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी बॉडी आहे जेका जेके मलाह जेके मुहाणियूं औरतूं आहिनि ऐं जेके हारी औरतूं आहिनि उन्हनि जे हक़नि जे लाइ पाण पतोड़ींदड़ हिकिड़ी तंज़ीम आहे नूरी डेवलपमेंट फाउंडेशन उन जूं चेयरपर्सन बि आहिनि त अॼु असांजो महिमान आहिनि मोहतरमा यास्मीन मोहम्मद अली शाह साहिबा अस्सलाम वालेकुम ऐं भलीकार था चओ तव्हांखे ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ठीकु आहियो ऐं तव्हांखे रमज़ान जी खोड़ सारियूं मुबारक तव्हांखे मुबारक हुजनि जन्नती यास्मीन ऐं ख़ुशी आहे त मोहम्मद अली शाह साहिब जो तसलसुल अॼु असां सां मौजूदु आहे ऐं कुझु असां उन जे इदारे ऐं कुझु तव्हांजे हिन नूरी डेवलपमेंट फाउंडेशन जे हवाले सां बि गुफ़्तगू कंदासूं त ॾाढो सुठो लॻंदो असांखे वॾी महिरबानी। नाज़रीन तव्हांखे ख़बर आहे त असांजी हिन नशरियात में हूअं बि जॾहिं बि असां रमज़ान जे बरकतुनि जो सआदतुनि जो ज़िक्र करियूं ऐं उन में जेकॾहिं मिदत जो रंग शामिल न हुजे त यकीनी तौर ते ॻाल्हि अधूरी रहिजी वेंदी जेका असां अधूरी रखणु न आहियूं चाहींदा। अलाह साईं जी हिकिड़ाईअ जो ज़िक्र हुजे उनजी साराह हुजे उनजी वाखाण हुजे उनजो हम्द हुजे या वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत जो ज़िक्र हुजे या उन जे सभिनी वसफ़े सुहिणे हुजण जो ज़िक्र हुजे नात जी सूरत में त असां यकीननि इन रंग खे इन्हनि रंगनि खे इन सुगंध खे यकीननि पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु करणु चाहींदा आहियूं जंहिंखां सवाइ असांजी नशरियात अधूरी हूंदी आहे। अॼु मदह ख़ान जी हैसियत सां असां सां गॾु मौजूदु आहिनि मोहतरम वसीम अब्बासी साहब। साईं अस्सलाम वालेकुम ऐं भलीकार था चओ तव्हां कीअं आहियो खैरियत सां आहियो? अल्हम्दुलिल्लाह आपको रमज़ान की बहुत 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 शुक्रिया। आपको भी रमज़ान की बहुत बहुत मुबारक। मुझे उम्मीद है कि मैं अगर सिंधी में बोलूँ तो आपको समझ में आ जाएगी बात समझ में आ जाएगी। त असां वसीम अब्बासी साहब खे भलीकार था चऊं पिया ऐं तव्हांखे ख़बर आहे त असांजो जेको बोरजी खानो आहे रंधिणो आहे तलो जो रंधिणो ऐं जीअं पंहिंजो रमज़ान आहे त पंहिंजो रंधिणो ऐं पंहिंजे रंधण जी जेका दयाणी आहे तव्हांखे ख़बर आहे त शेफ शाज़िया नूर आहे जेका रोज़ानो असांखे ज़बरदस्त क़िस्म जा खाधा ठाहे खाराईंदी आहे। त हलूं था असां तलो जे रंधणे तरफ़ ऐं ॾिसूं था त उते शेफ शाज़िया अॼु कहिड़ियुनि नयुनि डिशेस खे तयारु करण जे इरादनि सां हुते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम शेफ शाज़िया। कैसे हैं आप? अल्हम्दुलिल्लाह आप ठीक हैं? खैरियत से? ठीक ठाक। खैर खैर। अच्छा मेरी तरफ से नाजरीन को 5वां रोज़ा बहुत बहुत मुबारक हो। छठा रोज़ा जहाँ जहाँ KTN देख रहे हैं और उनको भी बहुत बहुत मुबारक हो रमज़ान। अच्छा सबसे पहले मैं आपको बता दूं आज भी बहुत झटपट सी रेसिपीज़ बन रही हैं। वैसे तो अमूर ख़ानादारी में औरतें आजकल हर चीज़ बनाना सीख गई हैं कि यूट्यूब चैनल्स हैं बहुत सारे TV चैनल्स हैं जिस पर कुकिंग सिखाई जा रही है किसी को कोई कमी नहीं। लेकिन ऐसे लोग जो नए नए शौक़ रखते हैं सीखने का तो उनके लिए भी ये बहुत अहम रखता है कि मैं जो रेसिपी बता रही हूँ ये बहुत इजी है और बहुत क्विक है जो कि हम तलो कुकिंग ऑयल में बनाएंगे जिसका स्लोगन है अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। अच्छा इसमें सारे वाइटामिन्स हैं बच्चों के लिए पूरी फैमिली के लिए आपके और आपकी सेहत का ज़ामिन है तलो कुकिंग ऑयल ज़रूर यूज़ कीजिएगा इससे जायका भी बहुत अच्छा आएगा आपके खानों में। अच्छा यहाँ पे हम बना रहे हैं एग फ्राइड राइस तो और बना रहे हैं हम नूडल्स ठीक है। तो इसकी मैं रेसिपी बता देती हूँ ये भी बहुत इजी है बहुत झटपट है। इसमें मैंने आधा किलो चावल लिए जो मैंने बॉयल कर लिए। अच्छा यूजुअली ये होता है घरों में औरतें बॉयल राइस जब उनके बच जाते हैं तो वो वेस्ट कर देती हैं या वेस्ट हो जाते हैं कभी। तो आप ऐसा करें कि उन राइस को जो राइस एक दिन पहले बनाए होते हैं तो उसके फ्राइड राइस बहुत अच्छे बनते हैं। वो आप जो बच गए हैं राइस उसको निकाल के आप आराम से जो घर में चीज़ें आपके ऑलरेडी पड़ी होती हैं सबके अंडे पड़े होते हैं एग फ्राइड राइस में और सब्ज़ी है यहाँ पे ये
जिसमें मैंने बंद गोभी ली है, शिमला मिर्च ली है, हरी प्याज ली है, गाजर ली है, ये इसमें जाएगी। और इसमें सॉसेस कौन कौन से जाएंगे मैं आपको बता दूं। काली मिर्च जाएगी हस्बे ज़ायका, नमक जाएगा हस्बे ज़ायका, सिरका है 1 टीस्पून, 1 टीस्पून सोया सॉस है, 1 टीस्पून चिली सॉस है, और ये टोमेटो केचप है, हस्बे ज़ायका आप डालें जितना चाहें। और ये टोमेटो पेस्ट है, ये हम नूडल्स में डालेंगे, ठीक है। और गार्लिक है इसमें 1 टीस्पून। ये इससे इंग्रेडिएंट से आपके राइस तैयार हो जाएंगे, और ये घर में सबके होता है। इसके अलावा हम ये नूडल्स भी बना रहे हैं, नूडल्स का ही बता दूँ मैं आपको साथ साथ। ये भी बहुत झटपट रेसिपी है। ये नूडल्स हमने बॉईल करके रख लिए हैं, पानी में ऑयल भी डाल लिया था, नमक भी डाल लिया था, फिर उसको बॉईल किया था। 10 मिनट्स में बॉईल हो जाते हैं, 7 to 10 मिनट्स, ठीक है। इसमें जो इंग्रेडिएंट्स जाएंगे वो है टोमेटोज़ भी घर में सबके मौजूद होते हैं। 2 टमाटर लिए हैं मैंने इसमें चॉप्ड, ठीक है। इसमें काली मिर्च जाएगी, नमक जाएगा, ये गार्लिक पाउडर जाएगा, ठीक है। इसमें चिली, वही सारे इंग्रेडिएंट्स जाएंगे। चिली सॉस जाएगा, सोया सॉस जाएगा, सिरका जाएगा, और इसमें टोमेटो पेस्ट भी जाएगा और टोमेटो प्यूरी भी जाएगी। और इसी तरह गार्लिक भी इसमें 1 टीस्पून जाएगा। ये भी झटपट बन जाएगा, तो आप इंजॉय करेंगे। आई होप कि आप मेरी रेसिपीज़ ट्राई करेंगे और हमें फीडबैक ज़रूर देंगे। ओवर टू यू। थैंक यू शाज़ी साहिबा। ऐं मां हमेशह चई चवंदुसि त रोज़े में जॾहिं एॾनि सारनि इंग्रीडियंट्स जो लवाज़मात जो जॾहिं ज़िक्र ॿुधिजे थो त दिलि थी चवे त जल्दी रोज़ो खुली वञे, छाकाणि त ऐं वरी थोरी देरि खां पोइ बुलंद साहिब ऐं अदी यास्मीन जॾहिं हीअ महक उथंदी, हीअ सुगंध उथंदी त वाक़ई दिलि चवंदी त रोज़ो जल्दी खुली वञे। ऐं तलो जी महक बि अहिड़ी आहे शेफ़ शाज़िया जे हथ में, अलाह सां हींअर ज़ाइको बि अहिड़ो ॾिनो आहे जॾहिं तव्हां अॼु इफ़्तार कंदो तव्हांखे ख़बर पवंदी त उहे केतिरा टेस्टी खाधा पचाए थी। तव्हांखे तलो जो पैगाम जीअं स्लोगन ॿुधायो शेफ़ शाज़िया, मां तव्हांखे तलो जो पैगाम ॿुधाईंदो हलां त तलो गुज़िरियल 7 ॾहाकनि खां वठी माउरुनि जे भरोसे जे करे बणाए थो हर खाधे खे ज़ाइकेदार ऐं सिहतमंद। हिन रमज़ान में तव्हां बि ठाहियो तलो मंझां मज़े जा सिहतमंद खाधा, त जीअं तव्हांजे घर में बि हर बार इहो चवे त अम्मा तलो में पचाए असांखे सिहतमंद बणाए, छाकाणि त तलो मौजूदु आहे विटामिन ए ऐं डी जेका तव्हांजे खाधनि खे बहितरीनु ग़िज़ाइयत फ़राहम करे थी। तलो हाणे आंदो आहे प्रो ग्रोथ फॉर्मूला, जंहिंसां थियनि तव्हांजा ॿार जेको तव्हांजे ॿारनि खे बणाए फास्टर, हायर ऐं स्ट्रॉन्गर। त पोइ हिन रमज़ान तव्हां बि पचायो तलो में, त जीअं तव्हांजे घर वारा रहनि सेहतमंद। हिन ट्रांसमिशन खे तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ जीअं मूं तव्हांखे थोरी देरि पहिरियों ई ॿुधायो त असां सां सहकार कयो आहे मोटरसाइकिल पार्ट्स ठाहिण वारी कंपनी TQR जो पैगाम आहे त असां क्वालिटी सां दिलि खटंदा आहियूं, जिन जो वाइदो आहे भरोसे जो, मयार जो ऐं देरि ताईं साथ निभाइण जो। त मोटरसाइकिल पार्ट्स ठाहिण वारी कंपनी TQR जेके चवनि था त मयार ऐं भरोसे में असांजो कोई बि मट कोन्हे, असांजो कोई बि सानी कोन्हे। ऐं कबूतरनि जे बि अदब जो जेको मुक़ाम ॿुधायल आहे त उहे उनजे मथां परवाज़ नथा कनि पिया, उनजे मथां ओरांघिन कोन था। इहा आहे काबे जी फज़ीलत। ऐं काबे जो जॾहिं असां ज़िक्र कयूं था त उहो उन शहर में वाक़ आहे जेको नबीअ जे विलादत जो शहर आहे। ऐं हिजर असवद जो ज़िक्र थियो त जंहिंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोसो मुबारक ॾिनो आहे, त उहो केॾो मुक़दम आहे, उहो केॾो मुक़दस आहे। त उन सॼे तक़दुस जो अहवाल इन ख़ूबसूरत हमद बारी ताला में थियल हुयो, जंहिंमें काबे जो शान बयानु थियल हुयो। असां कचहरी कयूं था पंहिंजे महिमाननि सां। जी आर बलू साहिबु, 30-35 सालनि जो हेॾो सारो तव्हांजो फॉरेन सर्विस जो तजुर्बो, मुख़्तलिफ़ मुल्कनि में तव्हांजो तजुर्बो, हूअं आहे त इहा ज़्यादती जो चंद मिंटनि में असां तव्हां सां कचहरी करणु चाहियूं, पर ज़ाहिर आहे त असांखे असां तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त दरिया खे कूज़े में तव्हां समेटियो। इहो इन तजुर्बे में छा कुझु तव्हां सिखियो ऐं ज़िंदगी जे हासिलात में इन्हनि 30-35-40 सालनि जो ख़ासि करे तव्हांजी सर्विस वारा साल, कहिड़ो कंट्रीब्यूशन, कहिड़ो किरदारु आहे? आई थिंक मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो मैसेज वेंदो नौजवाननि लाइ जी, जेके अञा इनशा अल्लाह पंहिंजे ज़िंदगी में पहिरियों क़दम रखी चुका आहिनि या रखण वारा आहिनि। त मुंहिंजा जेके सभु वॾा ड्रीम्स हुआ, व्हेन आई वाज़ यंग, आई हैड बिग ड्रीम्स एंड सो हैपन्स कि अल्लाह वॉज़ वेरी काइंड टू मी। मुंहिंजो हर ड्रीम जेको मूं सोचियो पंहिंजे कैरियर जे लाइ, पॉज़िटिव ड्रीम, पंहिंजी कंट्री जे लाइ, पंहिंजे मुआशरे जे लाइ, ऑब्वियसली उन में त मां इन क़ाबिल थी वञा त मां पंहिंजे मुल्क लाइ कुझु करे सघां, पंहिंजे मुआशरे लाइ कुझु करे सघां, पंहिंजे पाण खे मां पंहिंजी ज़िंदगी जो जेका हूंदी आहे न एक्चुअलाइज़ेशन, त भई जेको मक़सद ज़िंदगी जी ॻाल्हि जेका असां कंदा रहंदा आहियूं, उनखे कंहिं तरह सां ट्रांसलेट करिणो आहे तव्हांखे उन ख़्वाबनि खे। ऐं उन लाइ ॿ टे ॻाल्हियूं आहिनि जेके ज़रूरी आहिनि मुंहिंजे ख़्याल में। पहिरीं जेका ॻाल्हि मूंखे हिकिड़ो सुठो ख़्वाबु हुअणु घुरिजे पंहिंजे मुताबिक़, पोइ
परसिस्टेंस हुअणु घुरिजे तव्हां में, हिकिड़ी मुस्तक़िल मुस्तक़िल मिज़ाजी हुजे ऐं काविश हुजे ऐं जहद मुसलसिल हुजे ऐं उहो जहद मुसलसिल ई तव्हांखे कामयाबी सां हमकिनार करे सघे थो। ऐं उन लाइ पोइ जाखोड़ करणी पए थी, अचनि था उहे बि अचनि था, सेटबैक बि अचनि था, ईअं कोन्हे को ज़िंदगी में मुकमिल हर तरह सां स्मूथ सेलिंग आहे। ऐं जॾहिं तव्हां इफ़ यू लाइक टारगेट फॉर हायर या वॾा ख़्वाब ॾिसो त पोइ ओतिरी ई वॾी तव्हांखे कोशिशि करणी पवे थी। सो मां सम्झां थो त असांजे ॿारनि खे, असांजे नौजवाननि खे ख़्वाब ॾिसणु घुरिजनि पंहिंजी ज़िंदगी जा बहितरी जा, पंहिंजे मुल्क जी बहितरी जा, पंहिंजे मुआशिरे जी बहितरी जा, त छो न असांजो मुल्क, छो न मां हिते हुजां, छो न मुंहिंजो मुआशिरो उन्हनि मुआशिरनि सां जेके प्रॉस्परस आहिनि, जेके नॉलेजेबल आहिनि, जेके जंहिंमें सभु इंसान ॾाढे सुकून सां मुहबत सां रहनि था, सुकून हुजे, मुहबत हुजे, हिकिड़ी इकोनॉमिक इंडिपेंडेंस हुजे, हिकिड़ो अहिड़ो मुआशिरो जेको मुकमिल तरह सां सिहतमंद हुजे। ऐं सिहतमंद मुआशिरे जो तसवुरु जेको तव्हां बि पढ़ियो हूंदो, असां बि पढ़ियो आहे, त हुन में इट स्टार्ट्स विथ ऑब्वियसली बेसिक सिविक वैल्यूज़। उहे सिविक वैल्यूज़ ई तव्हांखे अॻिते वधनि था। त आई वॉज़ वेरी लकी, अल्हम्दुलिल्लाह घर मां उहा ट्रेनिंग थी बेसिक सिविक वैल्यू जी, त महिनत में छा आहे, सच ॻाल्हाइण में केतिरो वैल्यू आहे, वफ़ादारी पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे जॉब सां, पंहिंजे कोलीग्स सां, पंहिंजे मुल्क सां, पंहिंजे मुआशिरे सां, ऐं बल्कि हिकु लिहाज़ से ॾिठो वञे त पंहिंजे फेथ सां, अल्लाह सां, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सां, जेका असां छाकाणि मुबारक महीने में वेठा आहियूं, त इहे सभु ॻाल्हियूं कंबाइन थी पोइ तव्हांजो हिकिड़ी अहिड़ी ज़ाब्ता हयात बणिजे थो जंहिंजो ज़िक्र असांजे क़ुरान में बि आहे ऐं इस्लाम असांखे ॾिए थो, त भई जो ज़िंदगी जेका आहे सा हिकिड़ो मुकमिल ज़ाब्ते हयात आहे, हुन में इहे तमामु शयूं शामिल आहिनि। ईअं कोन्हे को त इस्लाम खां इहे सभु ख़ारिज आहिनि, इहे बल्कि हिसो आहिनि। ऐं ॾिठो वञे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बज़ाते ख़ुदि हिकिड़ी कामयाब ज़िंदगी जो रोल मॉडल आहे, कंहिं तरह सां रोल मॉडल आहे। ऐं इंसान कामिल बिल्कुलु दुरुस्त आहे त कीअं हुन ख़्वाब ॾिठो त हीअ जहालत जी जेको पूरो वजूद आहे हिन में यसरफ में, उनखे कीअं हिकिड़ी अहिड़ी क़ौम बनायो वञे, हिकिड़ी अहिड़ी उम्मत बनायो वञे जेका पूरी दुनिया में फैलिजी वञे। कमाल आहे, 5 माण्हू 3 माण्हू मुसलमान थियनि था, उहे 3 माण्हू हाणे 1.5 बिलियन मुसलमान पूरी दुनिया में फैलिजी विया आहिनि। छा हुयो? इहा हिकिड़ी पैगाम जी ताक़त, ऑफ कोर्स अल्लाह जी ताक़त हुन में, छाकाणि अल्लाह जो पैगाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो, लेकिन उनखे हुन प्रैक्टिकल शेप ॾिनो पंहिंजी ज़िंदगी खे, त उन ई वैल्यूज़ मुताबिक़ स्ट्रगल कई, ख़्वाब ॾिठई, सख़्तियूं पाण खे कई, ऐं पंहिंजो पाण खे उन्हनि वैल्यूज़ ते पहिरीं पाण डेमोन्स्ट्रेट कई पंहिंजे पाण खे। बिल्कुलु। सो आई थिंक मुंहिंजे ख़्याल में रमज़ान में तव्हां ज़िक्र कयो ज़ब्त जो, पंहिंजे हिकिड़े तजदीद वफ़ा जेका हूंदी आहे पंहिंजे दीन सां मुहबत करण जो, ऐं पंहिंजे तन ऐं मन ॿिन्ही खे साफ़ करण जो। लेकिन उनखां वधीक मुंहिंजे ख़्याल में असांजे नौजवाननि खे, असां सभिनी खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ हयात ए मुबारका खे ॾिसणु घुरिजे त कीअं इहा थी। ऐं सची ॻाल्हि आहे, वी नीड नॉट टू गो एनीवेयर, असां केॾा ॿाहिरि वञण जी ज़रूरत ई कोन्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तव्हां हयात नओ पढ़ी वठो, तव्हांखे ज़िंदगी जा हर उसूल मिलंदा, तमामु उसूल मिलंदा। ऐं जिस तरह सां इस्लाम ज़ाबित हयात आहे, मतिलबु अॼु बि जेके कानूनदान आहिनि, जेके रियासतूं हलाइण वारा आहिनि, जेके सोशल साइंटिस्ट आहिनि, उहे सभु चवनि था हीअ 1400 साल पहिरियां इहा थॉट प्रोसेस हुयो। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जेको फैमिली लॉ आहे इस्लाम जो, उहो हिन वक़्तु बि जेके ज्यूरिस्ट आहिनि चवंदा सभ खां बेस्ट आहे पूरी दुनिया में। ऐं उन ज़माने में सोचियो वियो, जस्ट हिकिड़ो मिसाल, ॿिया त तमामु घणा आहिनि। सो आई थिंक कमिंग बैक टू रमज़ान में इहे बि असांजे लाइ लेसन्स आहिनि त कीअं ज़ब्त सां, पंहिंजो पाण ते सेल्फ कंट्रोल सां, कीअं पंहिंजे जेके टेम्पटेशन्स आहिनि दुनिया जी, उनखां कीअं बचाइणो आहे। ऐं दैट इज़ वन ऑफ द इम्पॉर्टेंट एलिमेंट्स ऑफ सक्सेस इन लाइफ। तव्हां वटि पावर हूंदो, तव्हां वटि रुतबो हूंदो, तव्हां वटि उहिदो हूंदो, टेम्पटेशन अचनि थियूं दुनिया बि अचनि, पर हाउ टू कंट्रोल देम, हाउ टू कीप योर सेल्फ अबव दोज़ टेम्पटेशन्स, दैट इज़ द
असुल ॻाल्हि बिल्कुलु इहा ई आहे त उहे सभु शयूं तव्हांखे दस्तियाब हुजनि, साम्हूं हुजनि, मौजूदु हुजनि, पर तव्हां उन्हनि खे अवेल न करियो। इहो जेको कंट्रोल आहे इहो तव्हांखे रमज़ान सेखारे थो, जंहिंजी इम्प्लीमेंटेशन ज़िंदगीअ जे हर शोबे ते थी सघे थी, रुॻो खाइण पीअण जे हवाले सां न आहे। पर जीअं बलोच साहब फरमायो, ऐं बलोच साहब उहा शख़्सियत आहे जेका सॼी दुनिया घुमण खां पोइ, मुख़्तलिफ़ मुआशरा ॾिसण खां पोइ उन्हनि जो इहो पॉइंट ऑफ व्यू आहे। यकीनी तौर ते नौजवाननि खे, असां सभिनी खे इन मंझां सबक़ु सिखणु घुरिजे त हिकिड़ो अहिड़ो माण्हू जंहिं सॼी दुनिया ॾिसण खां पोइ इस्लाम खे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ खे, उन्हनि जी हयात खे मुकमल ज़ाब्ता हयात मञियो आहे। ऐं यकीनी तौर ते ईअं आहे बि त ज़िंदगी जे हर सुवाल जो जवाबु असांखे पंहिंजे मज़हब में मिले थो। मोहतरमा यास्मीन शाह साहिबा, सभिनी खां पहिरीं त केतिरो इहो ॾुखियो आहे उहा लेगेसी कैरी करणु जेका साईं मोहम्मद अली शाह जहिड़े हिकिड़े पंहिंजे हिकिड़े शोबे जे मञियल माण्हू ऐं सॼी ज़िंदगी कारकुन जे तौर ते कमु कंदड़, सदाईं असां उन्हनि खे मुतहरिक ॾिठोसीं। इहो केतिरो ॾुखियो आहे कुझु इहो ॿुधायो, ऐं असांजे आम माण्हू खे जंहिं ख़बर न आहे त पाकिस्तान फिशर फोरम छा आहे, उन्हनि जो कमु कहिड़ो आहे, थोरो उनखे बि हाईलाइट करियो। वॾी महिरबानी। सभिनि खां पहिरीं तव्हांजो जीअं पहिरियों सुवालु हो त केतिरो ॾुखियो आहे, ऐं बिल्कुलु, छो त मोहम्मद अली शाह ईअं चवंदसि त शायदि ई ॿियो केरु थिए, ऐं उनजो जेको कमु आहे उन हमेशह इहो ई सेखारियो असांखे त जेसि ताईं तव्हां स्ट्रगल में, जदोजहद में मुस्तक़िल मिज़ाजी तव्हां न आहे, तेसि ताईं तव्हां कुझु नथा करे सघो। जदोजहद में मुस्तक़िल मिज़ाजी तमामु ज़रूरी आहे। उनजे वञण खां, उन्हनि सां, उनजी हयात में ई असां उन्हनि सां गॾु कमु कयो, उन्हनि खां इलाही कुझु सिखियो, ॿिन्हिनि खां, न सिर्फ़ु मोहम्मद अली शाह बल्कि ताहिरा अली शाह खां बि। ऐं पोइ उन्हनि जे वञण खां बाद उहो सॼो प्लेटफॉर्म संभालणु काफ़ी ॾुखियो हो, पर मतिलबु कंहिं हद ताईं असां उनखे उअं ई कंटिन्यू रखियो, जेके उनजो ख़्वाबु हो, उनजो ड्रीम हो, ऐं उनखे कंटिन्यू रखंदा पिया अचूं। ऐं सॼो प्लेटफॉर्म संभाले करे जीअं माहीगीरनि जी अॻुवाणी करणु, न सिर्फ़ु माहीगीर, डेल्टा सां रिलेटेड माण्हू आहिनि, दरियाहनि जा माण्हू आहिनि, ऐं दरियाहनि जे लाइ वॾी हिकिड़ी जदोजहद रही। उन जदोजहद खे हेसि ताईं, जीअं हींअर 14 मार्च ते हो इंटरनेशनल रिवर्स डे, ऐं असां उनजी हयात में बि हर साल वॾे धाम धूम सां, जोश सां असां उनखे सेलिब्रेट, बिल्कुलु हिकिड़ो कल्चर वे में असां उनखे सेलिब्रेट कंदा। ऐं हिन दफ़े एक्चुअली रमज़ान हो, इन करे असां हिकिड़ो यूथ सां हिकिड़ो नंढो इवेंट कयो, ऐं उनखे उन शइ जी आगाही बि ॾिनी, ऐं उहो ॾींहुं सेलिब्रेट कयो। ऐं ईअं ई असां इनखे, इन प्लेटफॉर्म खे संभालींदा पिया अचूं। ऐं काफ़ी थ्रेड्स बि आया असांखे बाद में मुख़्तलिफ़ माण्हुनि जा, बिल्कुलु ऐं हेसि ताईं आहिनि, ऐं पर उनजे बावजूद बि असां मतिलबु हटियासीं कोन, ऐं बीठा आहियूं अञा ताईं। ऐं माहीगीरनि जी, हारियुनि जी, डेल्टा जे माण्हुनि जी, दरियाहनि जे माण्हुनि जी, जिते जिते माहीगीर आहिनि, मल्हा आहिनि, उन्हनि जी अॻुवाणी कयूं पिया, उन्हनि जी नुमाइंदगी कयूं पिया। ऐं उन्हनि सां जेतिरा बि इशूज़ आहिनि, जेतिरी बि प्रॉब्लम्स आहिनि, उन्हनि जे राइट्स जे हवाले सां उनखे असां उनजे आवाज़ खे रेस कंदा पिया अचूं। ऐं असांजी कोशिशि आहे, हूंदी आहे हमेशह, त उनखे उन ऐवाननि ताईं पहुचाइजे, ताकी उहे जेका इशूज़ आहिनि उन्हनि जा उहे हल थी सघनि। ऐं ॿियो तव्हांजो सुवालु हो त मतिलबु फिशर फोक छा आहे। फिशर फोक हिकिड़ी मुल्कीर माहीगीरनि जी तंज़ीम आहे, जंहिं स्टार्ट त माहीगीरनि जे इशूज़ खां वरितो, पोइ बाद में हलंदे हलंदे जॾहिं ॾिठो डेल्टा जो सॼो सिस्टम, दरिया जो पाणी, ऐं सिंध में बि किथे कंहिंसां बि कंहिं बि मज़लूम सां अगरि ज़ुल्म थिए थो, का नाइंसाफ़ी थिए थी, त उते फिशर फोक ज़रूरु मौजूदु हूंदी आहे। त फिशर फोक न सिर्फ़ु माहीगीरनि जी नुमाइंदगी कंदी आहे, न सिर्फ़ु माहीगीरनि जी अॻुवाणी कंदी आहे, पर सिंध में जिते बि का नाइंसाफ़ी थींदी आहे उते फिशर फोक हमेशह मौजूदु हूंदी आहे, हमेशह अॻियां बीठल हूंदी आहे। फिशर फोक जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त स्टार्ट त जीअं माहीगीरनि खां वरितो, पर मतिलबु फिशर फोक में हिकिड़ी वॾी मुहिम हली, हिकिड़ी वॾी तहरीक हली दरियाहनि जी बहाली जे हवाले सां। जीअं त पंहिंजे दरियाहनि खे डेमनि जे पोयां नाकेलियूं लॻाए, कट्स करे, डाइवर्जन करे उन्हनि खे मतिलबु रोकियो वियो आहे। त हिकिड़ी वॾी मूवमेंट हली। ऐं ॿियो वरी त जीअं त ॿियनि मुल्कनि में, काफ़ी मुल्कनि में, ख़ासि करे न्यूज़ीलैंड में विनगुइन दरिया आहे, सर खे मालूम हूंदो, उनखे बि पर्सन हुड राइट ॾिनो वियो आहे।
त जेको हक़ु पाण इंसाननि खे जीअण जो आहे उहो दरिया खे बि आहे, छो त असां इहो ई सिखियो आहे दरिया जेको आहे उहो ज़िंदा आहे। उहो इन खे पाण अगरि डैमनि जे पोयां या नाकेलियूं लॻाए कट्स लॻाए कैद था करियूं त उहो डाए रिवर्ट थो थी वञे। त असां वरी 2017 में इहो असांजो जेको बानी चेयरपर्सन मोहम्मद अली शाह मुंहिंजो बाबा, उहो इहो ख़्यालु आंदो सिंध में त छो न सिंधु दरिया जेको पंहिंजो इंडस रिवर आहे उनखे बि इहो पर्सनहुड राइट ॾियारियो वञे, ताकी इहो बि पंहिंजी मौज ऐं मस्ती में जीअं उनखे जीअण जो हक़ु आहे उन दरिया खे, उहो ईअं ई पर्सनहुड राइट जेको आहे न केॾो प्यारो टर्म आहे इहो, ज़बरदस्त। जीअं पाण ॾिसी रहिया आहियूं हींअर कोटड़ी डाउन स्ट्रीम खां हेठि पाणी जो छोड़ आहे ई कोन, त ईअं ई मतिलबु इहा शइ बि वरी माइग्रेंट सां समंड सां थी अची मिले, छो त हर दरिया जी हिकिड़ी आख़िरी मंज़िल हूंदी आहे ऐं दरियाए सिंध जी आख़िरी मंज़िल समंड आहे। पर पंहिंजा जेका वॾा वेठा आहिनि रियासतनि में या असेंबलियुनि में किथे बि, त उहे इहे सम्झनि था त इहो छोड़ जेको आहे उहो ज़ाया थो वञे, पर ईअं न आहे। इहो हिकिड़ो कुदरती हिकिड़ो नेचुरली अमल आहे। इहो दरिया जेको समुंड में वञी छोड़ करे थो वापसि खां मतिलबु सॼो सर्कल जेको आहे एवापोरेट थी करे वापसि खां बारिशूं जे थ्रू वापसि खां उहो नदियुनि नालनि ऐं दरियानि में वापसि अचे थो। पर मतिलबु इहो चवंदसि त मतिलबु इनखे ईअं चवणु त भई इहो ज़ाया थिए थो त इहो हिकिड़ो नाइंसाफ़ी हिकिड़ो ज़ुल्म आहे। मतिलबु ईअं असां पंहिंजे उन वॾे खां सिखियो त मतिलबु हिकिड़े मतिलबु महबूब खे पंहिंजी महबूबा सां मिलण खां तव्हां रोकियो। नुक़सान तव्हां ॾिसो न त जेको असांजो तिमिर तबाह थो थिए पियो या जेको इन्वेट थो करे पियो समुंड पोइ ते धिकींदो थो अचे, छो त ॾिसो न दरिया जो छोड़ न थियण करे समुंड जेको आहे उहा सी इंट्रोजन ऐं सी इरोजन ॿई शयूं थी रहियूं आहिनि। ऐं समुंड दरिया जेको आहे पाण सां गॾु हिकिड़ी सिल्ट आणींदो आहे, रेत, उहा थोरो भारी हूंदी आहे, उहा समुंड जे पाणी खे पोयां धिकींदी आहे, जंहिंसां ज़रे ज़मीनूं आबाद थींदियूं आहिनि, पंहिंजो जेको लाइफ स्टॉक आहे, पंहिंजो रहण सहण हर शइ आबाद आहे। पर उनजो छोड़ न हुअण करे उहा सिल्ट न अचण करे पंहिंजो तव्हां इंडस डेल्टा जेको डेल्टा आहे पंहिंजो उहो सॼो तबाह थी चुको आहे। छो त डेल्टा ठहण में त लखे साल लॻी वेंदा आहिनि, पर पाण उनखे तबाह करण में चंद साल लॻाए उनखे सॼो पाण भरम करे छॾियो आहे। त दरिया जो समुंड में छोड़णु तमामु ज़रूरी आहे। ईअं मतिलबु फिशर फोक ईअं मुख़्तलिफ़ ईअं ई पोइ वरी असांखे जीअं फिशर फोक जे हवाले सां चवंदसि त ख़बर पवे थी त थर में केॾो ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी थी रहियूं आहिनि। थर जो जेको कुदरती निज़ाम आहे, फितरी हुसन जेको आहे उहो सॼो तबाह बर्बाद थी रहियो आहे। सॼो उनजो एनवायरमेंट, उनजो माहौल ऐं सॼो क्लाइमेट चेंज जे करे उहो सॼो तबाह थी रहियो आहे। ऐं उते जे माण्हुनि खे बि कीअं दरबदर पियो कयो वञे तरक़ी जे पोयां, तरक़ी जे नाले ते हिकिड़ी जाली तरक़ी आहे। उन चवंदसि त हिकिड़ी जाली तरक़ी जे पोयां उन्हनि माण्हुनि खे उन्हनि जो जेका उते जा जेका असुल रहवासी आहिनि उन्हनि खे हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ते मुंतक़िल करणु, वरी ॿी खां टी जॻह, ईअं आहिस्ते आहिस्ते उहो उन्हनि खे थर मां धिकींदा अचनि। छो त उते जेको हीअ कोल पावर प्लांट्स लॻा आहिनि, इन जो जेको धुओं आहे उहो मथे वञे थो फिज़ा में ऐं वणनि ते उहो अचे थो, जानवरनि ते उनजो नुक़सानु थिए थो, इंसानी ज़ात ते उनजो वॾो नुक़सानु थिए थो। बचनि में बीमारियूं थियनि थियूं, स्किन जूं मुख़्तलिफ़ डिज़ीज़ थियनि थियूं, साह जी बीमारी थिए थी, अहिड़ी मुख़्तलिफ़ शयूं। त सॼो जेको उते जा मतिलबु जेका चरनि परनि मोर हिरण इहे सभु उन जे करे तबाह बर्बाद थी रहिया आहिनि, मरी रहिया आहिनि। त इहो इन शइ खे बि रोकण जे लाइ फिशर फोक उते उन मैदान में, उन मज़ामती मैदान में हमेशह अॻियां रही आहे, जेको उते लथी ऐं उते जे माण्हुनि में उहा अवेयरनेस पैदा कई, उहो सॼो उन्हनि खे सम्झाइणु करणु। हींअर उते जा माण्हू त एतिरा अवेयर थी चुका आहिनि जेको उहो पंहिंजे हक़ जे लाइ पाण ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि त न इहा असां जेको पहिरीं नारो हूंदो थर बदिलींदो पाकिस्तान, हाणे उहो उनखे एक्सेप्ट करण लाइ तयारु। पर इहो शऊर जाॻाइण में यकीनन फिशर फोक फोरम जो वॾो हिकिड़ो रोल रहियो आहे। इन खां पहिरीं नाज़रीन जो असां न्यूज़ ब्रेक तरफ़ वधूं, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जीअं असां ज़िक्र कयोसीं त नूरी डेवलपमेंट फाउंडेशन जेका ख़ासि तौर ते माहीगीर औरतुनि ऐं हारी औरतुनि जे हक़नि जे लाइ कमु कंदड़ आहे, इन हवाले सां असां आदि आसपिन सां ॻाल्हाईंदासीं न्यूज़ ब्रेक खां पोइ। पर न्यूज़ ब्रेक ते वञण खां अॻु में हिकिड़ो चकर असां रधण जो ॾेई अचूं त उते छा सूरत हाल आहे, छाकाणि त ख़ुशबू उथणु शुरू थी आहे। त असां पुछूं था शेफ शाज़िया खां
त छा सूरत हाल आहे, इफ्तारी जी तैयारी केस ताईं पहुती? जी शेफ शाजिया। जी अभी ये तो मैंने फ्राइड राइस तैयार कर लिए हैं झटपट से, जैसे मैंने आपको बताया था बहुत इजी है रेसिपी। अब मैं तैयार कर रही हूँ नूडल्स, ठीक है। ये भी बहुत सिंपल सा है, चाउमीन नूडल्स आपको मिल जाएंगे बाज़ार से, आप इसको बॉईल करके रख लें पहले से, ठीक है। इसमें मैंने हाफ़ kg चिकन ली थी और स्ट्रिप्स में कटी हुई, तो वो उसको मैंने लहसुन के साथ थोड़े से तलो कुकिंग ऑयल में फ्राई किया, जिसकी महक बहुत अच्छी यहाँ पे पूरे स्टूडियो में अच्छी सबको महसूस हो रही होगी और रोज़ा भी लग रहा होगा। तो अब हम ये तैयार कर रहे हैं। अब इसमें मैं सेकंड स्टेप जो है, इसमें मैं वेजिटेबल्स ऐड करूँगी, जो कि है बंद गोभी और हरी प्याज और ये कैरेट्स, ठीक है। ये हम इसको सौते करेंगे। इसके बाद हम इसमें सॉसेस डालेंगे, वो मैं आपको बाद में बताऊंगी, क्योंकि अभी पहले फ्राई करने हैं मुझे ये वेजिटेबल्स। इसके साथ ही मैं आपको एक चीज़ जो मुझे रोज़ बनानी होती है और मैं जो ना भूल जाती हूँ, तो वो मैं आपको ज़रूर बता दूँ। हमारे पास रेंज मौजूद है टैंग की, देखें टैंग है ये मैंगो, इसके अलावा हमारे पास ऑरेंज भी है, हमारे पास ये है, हमारे पास लेमन ब्लैक पेपर ये भी मौजूद है। तो इसके काफ़ी सारे फ्लेवर्स मौजूद हैं और रमज़ान में लोग बड़े शौक़ से ये पीते हैं, क्योंकि ये झटपट बन जाता है और इसमें काफ़ी न्यूट्रिशनस होता है ये। लाइक आपको बच्चों को जो वाइटामिन्स हैं वो सारे इसमें मिलेंगे और फ्लेवर भी मिलेगा अच्छा सा मैंगो का, क्योंकि मैंगो का वैसे ही वेदर अभी आया नहीं है, थोड़े अरसे में आएगा। आप देखिएगा इसका कलर भी बहुत मज़े का होगा। असां तव्हांजे न शरबत मंझां टैंक मंझां लुत्फ़अंदोज़ थींदासूं, पर फ़िल वक़्तु असांखे वधणो आहे ब्रेक तरफ़, न्यूज़ ब्रेक तरफ़। ऐं यकीनन असां अॼु इफ़्तारीअ में जेको टैंग आहे उन मंझां बि लुत्फ़अंदोज़ थींदासूं मुख़्तलिफ़ डिशिस सां गॾु। त असां सां गॾु असांजा महिमान मौजूदु आहिनि, साईं जी आर बलूच साहिबु मौजूदु आहिनि, अदी यास्मीन शाह असां सां गॾु मौजूदु आहे, हुन सां गॾु वसीम अब्बासी साहिबु मौजूदु आहिनि। पंहिंजो रमज़ान ख़ुसूसी नशरियात, ख़ुसूसी इफ़्तार नशरियात तव्हांजी ख़िदमत में पेश थी रही आहे टाइम न्यूज़ तां। ऐं टाइम न्यूज़ तां रोज़ानो तव्हांजो ऐं असांजो ही मुखामेलो रमज़ान मुबारक जे सिलसिले में थींदो आहे। अॼु छहीं मुलाक़ात आहे। छहीं मुलाक़ात में जेकॾहिं तव्हां असांखे न्यूज़ ब्रेक खां पोइ हाणे जॉइन कयो आहे, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त आउं आहियां मुंहिंजो मेज़बानी आसिर काज़ी, ऐं मूंसां गॾु अॼु फ्लोर ते जेके शख़्सियतूं मौजूदु आहिनि जिन सां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे, उन्हनि में साबिक़ सफ़ीर पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ पाकिस्तानी नुमाइंदगी मुख़्तलिफ़ मुल्कनि में करे चुका जनाब जी आर बलूच साहब, ग़ुलाम रसूल बलूच साहब, मोहतरमा यास्मीन मोहम्मद अली शाह साहिबा जेके सीनियर वाइस चेयरपर्सन आहिनि पाकिस्तान फिशर फोक फोरम जूं, असांजो महिमान आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु मिदत जे लाइ असां ज़हमत ॾिनी आहे अॼु वसीम अब्बासी साहिब, जिन खे असांजे तलो जे रंधिणे में असां सां गॾु शेफ़ शाज़िया नूर मौजूदु हूंदी आहे, उहा मौजूदु आहे। त हीअ जेका नशरियात आहे तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ असां सां जिन इदारनि सहकार कयो आहे उन्हनि में शामिल आहिनि टैंग तलो कुकिंग ऑयल, टपाल मेज़बान ठाहिण वारा, मुग़ल स्टील ठाहिण वारा, ब्रुक बैंड सुप्रीम, डस्ट चांहि ठाहिण वारा, फ़ाइज़ा ब्यूटी क्रीम, JFS बिल्डर्स, टेस्टी ब्रेड ठाहिण वारा, हॉक बैटरी ठाहिण वारा, हाला हैंडीक्राफ्ट्स नूर मोहम्मद हालाई, वाइटल चांहि ठाहिण वारा, क्विस जूस, नेल्सन पेंट ठाहिण वारा, TQR मोटरसाइकिल पार्ट्स ठाहिण वारा ऐं कैज़न पेंट ठाहिण वारा, इन्हनि इदारनि जो सहकार हिन नशरियात खे तव्हां ताईं पहुचाइण में असांखे हासिलु आहे। बिना कंहिं देरि जे पंहिंजनि महिमाननि सां कचहरी खे जारी रखूं था। जी आर बलूच साहिबु, तव्हां फलाही ऐं रफ़ाही कमु बि कयो पिया ऐं हींअर ज़िले नौशहर फ़िरोज़ में कंडियारे जे आसपास ग़ालिबन 4 स्कूल आहिनि जेके तव्हां हलायो पिया, रन कयो पिया। थोरो इनजी तफ़सील खां बि असांखे आगाह कजो। पहिरीं त फिलॉसफी बिहाइंड इट, मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त उहो जेको चयो वञे थो त इहो न पुछो त तव्हांजे मुल्क तव्हांखे छा ॾिनो, पर इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजे मुल्क खे पंहिंजे खे छा ॾिनो। 1 सेकेंड हिकिड़ो स्टेज हूंदो आहे पंहिंजे तगोदो में, कैरियर ठाहिण में, लेकिन हिकिड़ो वक़्तु अची वेंदो आहे जंहिं माण्हू चवंदो त हाणे मां वापसि कयां मुआशिरे खे, पे बैक कयां सोसाइटी खे जेको कर्ज़ु आहे मूं ते, अख़लाक़ी कर्ज़ु आहे मूं ते, समाजी कर्ज़ु आहे मूं ते, त उहे जेके सोसाइटीज़ जेके असांजा उहे तबिका जेके पोइते रहिजी विया आहिनि, जिन खे ऐं उहे मार्जिनलाइज़ थी विया आहिनि मेन स्ट्रीम मां, जंहिंमें हू या त हुकूमत जी नज़र उते घटि आहे, या पोइ नुमाइंदा सही न आहिनि, या काफ़ी सारा कॉम्बिनेशन ऑफ, या कुदरती आफ़ातूं अहिड़ियूं घणियूं आहिनि जंहिंजे करे हू पोइते रहियल आहिनि। त मां जस्ट आफ्टर माई रिटायरमेंट 2011 खां पोइ मां सिविल सोसाइटी जो हिसो बणिजी वियुसि एज़ अ वॉलंटियर, ऐं उन में 2012 में जेको आयो फ्लड, उन जे हवाले सां
हेल्प कई कुछ कम्युनिटीज़ जी ऐं कंडियारे में ख़ासि तरह काफ़ी सारा विलेज हुआ उन में टेम्पररी स्कूल ठाहिण में मदद कई प्लानिंग ई हूंदो आहे प्लानिंग करणी पवंदी आहे जेके इदारा इंटरनेशनल आहिनि उन्हनि सां सहकार करिणो पवंदो आहे पंहिंजी हुकूमत सां सहकार करिणो पवंदो आहे उन सहकार सां कुझु कम्युनिटीज़ खे तक़रीबन उते तक़रीबन 10 असां टेम्पररी स्कूल ठाहिया हुआ उन ज़माने में जॾहिं ऐं शेल्टर्स होम्स फ्लैशन्स जेको सभु कुझु हुयो उहो स्टेज गुज़री वियो तंहिंखां पोइ वरी मां इस्लामाबाद कुझु पंहिंजे असाइनमेंट्स हले वियुसि पोइ जॾहिं वापसि आयो त वरी उन कम्युनिटी इहो मूंसां कयो त भई हाणे असांजा ॿार उहे पढ़िया पिया टेम्पररी स्कूलनि में हाणे केॾांहुं वञनि पोइ मां वञी वियसि हुते सर्वे कयमि ॾिठमि त पोइ वरी ॻाल्हायुमि मां कुझु दोस्तनि सां कुझु हुकूमत जे माण्हुनि सां तक़रीबन 2 साल मूंखे लॻा हिन सॼे स्ट्रगल में 2 सालनि खां पोइ 4 स्कूल असां नंढड़ा नंढड़ा 2-2 कमरनि जा हुआ ऑलरेडी उन्हनि खे थोरो बहितर कयोसीं उन में स्टार्ट कयोसीं पर शुरू में तक़रीबन 20-30 या 10 ॿार ईअं पिया आया पे बट विदिन 2 to 3 years में माशाअल्लाह हाणे असांजा तक़रीबन 700 ॿार 800 ॿार तक़रीबन चइनी हिन में आहिनि स्कूल्स में ऐं वी वर एबल टू बिल्ड ऑल्सो पक्का मुकमिल पुख्ता जेके सीमेंट सां जेके तक़रीबन 4 कमरा उन में सभु खां इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त असां उन्हनि खे वॉशरूम वटि ठाराए ॾिना आहिनि उन में असां सोलर बिजली जो निज़ाम ठाहे ॾिनो आहे उन में असां उनखे प्लेग्राउंड ठाहे ॾिनो आहे उन में क्रिकेट मैच फुटबॉल कंप्यूटर जो बि हाणे इंशाल्लाह प्लान आहे उहो बि असां करणु चाहियूं था ऐं असां उनखे अल्हम्दुलिल्लाह अपग्रेड करे छॾियो आहे अप टू ग्रेड 8 अच्छा पहिरें प्राइमरी खां शुरू कयोसीं ग्रेड 8 ताईं करे छॾियो आहे ऐं सभु खां अहम ॻाल्हि इहा आहे काई साहब त यू कैन सी द ट्रांसफॉर्मेशन तव्हां उनखे हिकिड़ी उन में ॾाढी हिकिड़ी इंट्रस्टिंग कहाणी आहे जेका मां हमेशह ॿुधंदो आहियां त जॾहिं हुते स्टार्ट कयोसीं हिकु स्कूल त उते असांखे टीचर मां चयो भई लोकली का मूंखे ॾिसो त हिकिड़ी ॿुधायूं त नंढी छोकिरी आहे का मैट्रिक थियल आहे मां चयो ॾिसो हा लेट मी हैव अ लुक एट हर उहा आई इंटरव्यू जे लाइ उहा जीअं हूंदी आहे सादे कपिड़नि में लेकिन प्रॉमिसिंग फेस में हिकिड़ो एतमाद हुयो हथनि में वीचारी खे उहे कट जेके गाह कटण जे हुआ उहे हुआ बट विदिन 2 years आई सॉ हर ट्रांसफॉर्म नॉट ओनली हर सेल्फ स्कूल खे बि ट्रांसफॉर्म कई पंहिंजी फैमिली खे कई पंहिंजा भाउ भेण ओड़े पाड़े असां बची विया सो मुंहिंजो ख़्यालु आहे इन में छा जेको बॉटम लाइन आहे त जेका असां चवंदा आहियूं त हा बि क्या करना चाहिए छा कयूं साईं सॼी कुंजी जेका असांजी कामयाबी जी सा आहे एजुकेशन तालीम जी कुंजी खणी तव्हां हिन मुल्क जे ख़ज़ाने खे खोलियो हिते हीरा वेठा अथव ॿार हुजनि छोकिरा हुजनि छोकिरियूं हुजनि ऐं तव्हां माशाअल्लाह मां त सची ॻाल्हि इम्प्रेस थी वियुसि उन्हनि ॿारनि खां हीअं ताज़ो मां वियो हुउसि तक़रीबन 3-4 महीना थिया हूंदा ॿारड़ा पंहिंजी मुद्दा पंहिंजी इंग्लिश में ॻाल्हाइनि पिया पंहिंजी स्पीचिस कनि पिया ऐं उहे ॿार यस बड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि ॾिसो तब्दीली छा थी थिए अच्छा शुरू में त छा जो वीचारा हू दे आर वेरी वेरी पुअर पीपल ऐं कचे में रहण वारा फैसिलिटीज़ बि न आहिनि ऐं पॉवर्टी लेवल ते आहिनि त ॿार साफ़ु न बि न अचनि पिया टीचर चवनि हा असां छा कयूं हिननि जा हथ धोआरणा पवनि था हिननि जा पेर धोआरणा पवंदा हिननि जा मां चयो जस्ट थोरो इंतज़ारु कयो बिलीव मी अॼु हर ॿार पंहिंजे घरां संजी वहिंजी तंहिंजी यूनिफॉर्म में अचे थो एंड यू कान रिकग्नाइज़ त इहे ई ॿार 3 साल पहिरियां उहे ई ॿारनि जेके हींअर पिया अचनि ऐं माशाअल्लाह 40% जेके आहिनि से उन में छोकिरियूं आहिनि त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त पंहिंजे हिसे जो पंहिंजो रोल अदा कंदो वञे इहो बि इंतज़ारु कयूं त हुकूमत हीअ कंदी हू कंदी न जेतिरो बि करे सघो था हिकिड़ो सिर बि जेकॾहिं खणी केॾा सिधी रखी सघो था त प्लीज़ रखो ऐं ख़ासि तरह उहे जेके प्रिविलेज माण्हू अलाह ताला उन्हनि खे जेकर मीन्स न ॾिनियूं आहिनि फाइनेंशियल या सोशल लीवरेज आहे तव्हां वटि त उनखे इस्तेमालु कयो ऐं पंहिंजे इलाइक़े में ई कयो पंहिंजे ॻोठ में कयो पंहिंजे कंहिं शहर में कयो कंहिं पंहिंजे पाड़े में कयो तव्हांखे मिली वेंदा माण्हू जेके ज़रूरत आहे जिन खे तव्हांजी हेल्प जी सो मुंहिंजे ख़्यालु आहे हिकिड़ो टू डू समथिंग ऐं ॿी जेका ॻाल्हि जेका मां हमेशह पंहिंजे ॿारनि खे ॿुधाईंदो आहियां पंहिंजे दोस्तनि खे बि ऐं जूनियर्स जेके नौजवान आहिनि त सभ खां वॾी दुआ जेका मुंहिंजे वॾनि मूंखे सेखारी त या अल्लाह असांखे ॿियनि खे आसानियूं ॾियण वारो आसानियूं तक़सीम करण वारो त अल्लाह ताला जेकॾहिं तव्हांखे आसानियूं ॾियण वारो बनाए त इन खां वॾी ॻाल्हि छाकाणि जो हू त महबूद आहे सभिनी जो उहो ई आसानियूं ॾियण वारो आहे उहो जॾहिं तव्हांखे पंहिंजो नुमाइंदो करे थो हिन ज़मीन ते ऐं तव्हांजे हथां कंहिंजो भलो करे थो कंहिंखे आसानी ॾिए थो मां चवां थो इन खां वॾी का रहमत कान्हे का इन खां वॾी का महिरबानी उन अज़ीम कुदरत जी ऐं अलाह जी कान्हे का सो आई थिंक उन जज़्बे सां मां सोचां थो त असांखे इहो कुझु
करणु घुरिजे। ज़बरदस्त ऐं ज़बरदस्त सर मुआशरे जी ख़िदमत हिकिड़े करणु सुवाल जो ॾाढो मुख़्तसिर जवाबु जी। तव्हांखे चाहींदुमि उन खां पोइ अदी यास्मीन तरफ़ वेंदासीं छाकाणि त हीउ वक़्तु अहिड़ो हूंदो आहे जो इफ़्तार जे वेझा वेझा पाण हूंदा आहियूं। हिकिड़ो तव्हांजो वॾो कलमी कंट्रीब्यूशन बि आहे, तव्हां लिखंदा रहो था मुख़्तलिफ़ अख़बारुनि में ऐं तव्हांजा मुख़्तलिफ़ कॉलम्स तव्हांजा मुख़्तलिफ़ राइटअप्स असांखे नज़र अचनि था। थोरो इन हवाले सां ॿुधाइजो कहिड़नि कहिड़नि मौज़ूअनि ते तव्हां लिखो था ऐं तव्हांजे तसनीफ़ात में कहिड़ियूं कहिड़ियूं तसनीफ़ात शामिल आहिनि, कुझु असांखे मुख़्तसिर ॿुधायो। जी, मां असल में लिखणु बज़ाति ख़ुदि हिकिड़ो तमामु हिकिड़ो जान जोखी जो कमु आहे। मां ॿुधायां तव्हांखे ॾाढी वाज़े ॻाल्हि ॿुधायां, छाकाणि जो सच लिखणु ॾाढो मुश्किल आहे। सच लिखणु ॾाढो मुश्किल आहे। उन में तव्हांखे पहिरीं त हिमत करणी पवंदी आहे, कलम खणणो पवंदो आहे ऐं पोइ कलम खे तलवार वांगुरु शार्प करणो पवंदो आहे। शार्प कंहिंसां थींदी आहे? ऑफकोर्स तजुर्बो पंहिंजी जॻह ते आहे, मुताले सां थींदी आहे। उहो मुतालो पोइ तव्हां कलम ते लिखणु शुरू कयो, रिफ्लेक्ट करणु शुरू कयो। त मां सोशल सभ खां पहिरियों वॾी इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त व्हेन आई बिकेम अ फ्री सिटीज़न, छाकाणि इन द गवर्नमेंट तव्हां फ्री लिखी कोन था सघो। सो पहिरियों मज़मून जेको मूं लिखियो हो उहो हो एनिमल राइट्स ते। उन में ज़रूरत उनजो ज़ाहिर मां अंग्रेज़ी में, छाकाणि जो असांजी मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स में रहण जे करे घणो उन में ई लिख थींदी हुई असांजी, त उन ते ई मां लिखियो। उन में त उन ज़माने में तव्हां ॾिठो न हिकिड़ो हाथी हुयो जेको बीमार हुयो, बाद में पोइ पूरी इंटरनेशनल मीडिया बि कयो। पोइ उन मां इंस्पायर थी मां चयो वाई देयर शुड नॉट बी ए लेजिस्लेशन फॉर द राइट्स ऑफ द एनिमल्स। ऐं उन में मां इहो बि सजेस्ट कयो ऐं मां तव्हांजे इन सां इन पंहिंजी ॻाल्हि खे वरजाईंदुसि त मुंहिंजी नज़र में त जेके पेट्स रखबा आहिनि, जेके ज़ू आहिनि, दे शुड बी कंप्लीटली डिसबैंड। असांखे को हक़ कोन्हे एज़ ए ह्यूमन बीइंग त पूरी दुनिया में त असां कंहिं बि एनिमल खे पंहिंजे ॾिसण जे लाइ उनखे असां क़ैद कयूं। तव्हां इमेजिन कयो असांखे जेके ॿिनि ॾींहंनि लाइ खसणो आहे। त मुंहिंजी नज़र में एनिमल राइट्स जो असांखे आवाज़ उथाइणु घुरिजे एज़ अ सिविल सोसाइटी, एज़ अ कॉन्शियस सिटीज़न। ऐं उन में सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त ज़ूज़ पूरी दुनिया में जेके आहिनि से एंटरटेनमेंट ख़तमु। उन में तव्हां प्लास्टिक रखो, तव्हां जा एनिमेशन रखो, तव्हां हाणे त सर असां वटि वक़्त जी खोट आहे, थोरो इहो ॿुधाईंदा हलो त कुल केतिरा हिन वक़्त ताईं तव्हांजा अंदाज़न हिकिड़ो थुल्हे लिखे केतिरे तादाद में तव्हांजा राइटअप्स पहुची चुका आहिनि? मुंहिंजे ख़्याल 100 खनि खां वधीक मूं 150 खनि लिखिया हूंदा आर्टिकल। उन्हनि सभिनी खे वरी कंपाइल करे किताब मां लिखियो ऐं हुनजो टाइटल बि मां नाज़रीन खे ॾेखारींदो हलां, हीअ आहे ड्यूटी टू द पेन। इहो ॾेखारींदो हलां पंहिंजे नाज़रीन खे। हीअ साईं जन जो ऑथर कयल हीअ किताबु आहे ऐं हिन ख़ूबसूरत किताब जे ज़रिए जेकॾहिं हीअ किताब तव्हांखे पढ़ण जे लाइ मिले थो त यकीनन साईं जा ख़ूबसूरत जेके उन्हनि जूं तहरीरूं आहिनि उहे हिन रस्ते तव्हां ताईं पहुची सघनि थियूं। हीअ टाइटल तव्हां स्क्रीन ते ॾिसो पिया त हीअ साईं जी आर बलोच साहिब जन जो तसनीफ़ कयल किताबु आहे जेको तव्हां पढ़ी सघो था ऐं उन में मुख़्तलिफ़ राइटअप्स पढ़ी सघो था। अदी यास्मीन, आख़िरी चंद लम्हा मां चाहींदुसि त तव्हां नूरी डेवलपमेंट फाउंडेशन जो ज़िक्र ज़रूरु करियो त उनजी फंक्शनिंग छा आहे, उनजो कमकार छा आहे, उनजो कीअं सिलसिलो हले थो? बिल्कुलु, नूरी डेवलपमेंट फाउंडेशन बेसिकली माहीगीर औरत ऐं हारी औरत जे राइट्स ते कमु कंदी आहे। हिकिड़ी सोशल मूवमेंट आहे। इन जी शुरूआति ईअं थी त जीअं तव्हां फिशर फोक जी कामयाबु तहरीकूं थी गुज़रियूं आहिनि ऐं उन कामयाबु तहरीक जो जेको क्रेडिट जेको आहे सॼो उहो औरतुनि जी शमूलियत आहे। पोइ उहे हारी औरतूं हुजनि या माहीगीर औरतूं हुजनि, ऐं सॼो क्रेडिट उन्हनि औरतुनि खे थो वञे। ऐं हेसि ताईं बि फिशर फोक जी हर कामयाबु रैली थी वई या प्रोग्राम्स थी विया या तहरीकूं जेकियूं बि उहो सॼो औरतुनि जी शमूलियत ते आहे। ऐं मुंहिंजो इहो मञणु आहे ऐं हिकिड़ो मतिलबु मैसेज ॾियणु चाहींदसि त का बि तहरीक जंहिंमें औरतुनि जी शमूलियत न हुजे, ऐं हर जॻह ते इहा ॻाल्हि कंदी आहियां त उन में औरतुनि जी शमूलियत न हुजे, उहा तहरीक या त रस्ते में किथे बीह वेंदी आहे या उनजो को नालो निशान कोन रहंदो आहे। त औरतुनि जी शमूलियत पंहिंजी तहरीकुनि में हुजणु तमामु ज़रूरी आहे। ऐं ईअं ई जॾहिं असां ॾिठो त माहीगीर औरत ऐं हारी औरत कीअं अॻियां अची करे हिननि तहरीकुनि खे कामयाबु कयो, पर मतिलबु किथे न किथे का न का हिकिड़ो हूंदो आहे बैलेंस, उहो मतिलबु उन्हनि उहे हेठि वञी रहियूं हुयूं ऐं बाक़ी जेको तबिको हो उहो थोरो मथे हाई लेवल ते हो। त पोइ जेकी मुंहिंजी अम्मी जेकी फिशर फोक जी सीनियर वाइस चेयरपर्सन रही ताहिरा अली शाह, उन इहो सोचियो छो न त हिननि माहीगीर औरतुनि ऐं हारी औरतुनि खे हिकिड़ो अलॻि
प्लेटफॉर्म ॾिनो वञे जंहिंजे जिते ही पाण बिल्कुलु फ्री थी करे न डपु हुजे न छा हिकिड़ो पाण अचनि उन प्लेटफॉर्म जे थ्रू ऐं पंहिंजा जेका उन्हनि सां इशूज़ आहिनि जेका मसइला मसाइल जेका उन्हनि सां आहिनि उन्हनि खे उहे हाईलाइट कनि ऐं असां उन्हनि खे उन प्लेटफॉर्म ते एतिरो अवेयर कयूं उन्हनि खे एतिरी सुजागी ॾियूं ताकी हू पंहिंजे हक़ जे लाइ पाण आवाज़ बुलंद करे सघे ऐं हू पंहिंजे मतिलबु जेका हुन जा बुनियादी हक़ आहिनि कम से कम उहो उन खां त मतिलबु उहो एतिरो अवेयर हुजे त हा हीअ मुंहिंजा बुनियादी हक़ आहिनि हीअ मूंखे मिलणु खपनि हीअ मुंहिंजो राइट आहे चाहे सिहत जे हवाले सां हुजे हुनजे बच्चनि जी तालीम जे हवाले सां हुजे या उनजे रोज़गार जे हवाले सां हुजे त इहे सभु शयूं नज़र में रखी करे ऐं हिकिड़ो केस थियो हुओ माई खतू जे हवाले सां जाती जी साइड ते ठटे वारी साइड ते जाती वारी साइड उते उन औरत खे मतिलबु अगवा कयो वियो वॾेरनि जे थ्रू जेका हूंदा आहिनि पंहिंजा बासर माण्हू उन्हनि जे थ्रू उन्हनि जी सॼी सपोर्ट हुई उनखे ऐं उन्हनि खे अगवा करे ऐं मतिलबु उनखे ॾाढो हरासा कयो वियो ॿियूं बि इलाही उन सां इशूज़ ऐं मतिलबु चवणु कोन थी चाहियां त पोइ उन केस खे मतिलबु फिशर फोक लीड कयो ऐं मुंहिंजी अम्मी उनमें अॻियां रही ताहिरा अली शाह ऐं पोइ असां उनखे मतिलबु पंहिंजे घर में पनाह ॾिनी उन औरत खे पोइ असांखे मतिलबु थ्रेड मिलंदा रहिया फ़ोन ते त भई अगरि तव्हां इनखे असांजे हवाले न कयो त असां तव्हांजी नियाणियूं खणंदासीं बाबा खे अम्मी खे ईअं कॉल्स अचणु लॻा इहो पर पोइ बि हू ॾिना कोन पोइ हू केस में कामयाब बि विया पर पोइ बि मुंहिंजी अम्मी खे ईअं लॻो त पोइ बि उन सां मतिलबु उहो इंसाफ़ न थी सघियो आहे जंहिं लेवल जो थियणु खपे नूरी डेवलपमेंट फाउंडेशन खे केतिरो अर्सो थियो आहे अंदाज़न जी 2012 खां 2012 मतिलबु ईअं चइजे त ताहिरा साहिब हिन जो बुनियाद विधो जी बिल्कुलु उहे हिन जो पायोनियर हुई अम्मी जी शहादत थी 2015 में उन खां बाद इहो सॼो प्लेटफॉर्म मूं संभालियो ऐं हेसि ताईं हींअर बि जीअं ॿोॾ आई ऐं बारिशूं थियूं इहो सॼो असां नूरी जे प्लेटफॉर्म ते उन्हनि औरतुनि ॾांहुं वञी करे माहीगीर ऐं आहारी औरतूं उन्हनि ॾांहुं वञी करे उन्हनि खे उहे हाइजीन सेशन्स ॾिना ऐं उन्हनि खे हाइजीन किट्स बि असां ॾिनियूं ताकी मतिलबु उन्हनि खे थोरो घणो इन शइ जी बि ॼाण हुजणु खपे हाणे तव्हां त इहा ॿिनी ज़िमेदारी आहे फिशर फोक फोरम जी बि ऐं नूरी डेवलपमेंट फाउंडेशन जी बि असां इन ख़्वाहिशूं तव्हां सां गॾु आहिनि नाज़रीन असां वधूं था तलो जे रंधिणे ॾांहुं ऐं ॾिसूं था त इफ़्तार जी तयारी जेका ऑलमोस्ट मुकमल थी चुकी है वो किथे पहुती है शेफ़ शाज़िया का पूछूं था जी शेफ़ शाज़िया जी नाजरीन ये नूडल्स भी तैयार हैं आप देख सकते हैं बड़ी जल्दी झटपट से और फ्राइड राइस भी तैयार है और इसके साथ मैं आपको ये टैंग के फ्लेवर्स का बता दूं बड़े मज़े के टैंग के फ्लेवर्स आए हुए हैं देखिए लेमन पेपर बिल्कुल डिफरेंट फ्लेवर है और लेमन में आपको पता है कितना विटामिन सी होता है जो कि बच्चों के लिए और फैमिली के लिए बहुत ज़रूरी होता है तो ये ज़रूर आप अफ्तार में ज़रूर नोश फरमाएँ और बड़ा झटपट सा है लाइक बस आपने इसमें 6 टेबल स्पून एक जग लेके उसमें 6 टेबल स्पून आपने ये मिक्स कर लेना है और इसमें बर्फ़ डाल के और बच्चों को बड़ों को सर्व करना है और अफ्तारी में नोश फरमाना है आपका मज़ा दुबाला हो जाएगा अफ्तारी का ठीक है जी ये इस तरीके से और इसमें और भी फ्लेवर्स देखिए मैंगो भी है इसमें ऑरेंज भी है इसके अलावा मार्केट में और भी दस्तयाब हैं जो आपको मिल जाएंगे तो आप ज़रूर ख़रीद के लाएं और अफ्तारी में अपना टैंग को अपने शामिल कीजिए थैंक यू शेफ़ शाज़िया नूर साहिबा तव्हांजो थोराइता आहियूं तव्हां असांजे किचन में असांजो साथ निभायो ऐं नाज़रीन हीअ वक़्तु आहे त असां इजाज़त वठूं पंहिंजनि महिमाननि खां जेके महिरबानी करे पंहिंजो वक़्तु कढी असां सां गॾु मौजूदु रहिया आख़िर में नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधंदासूं पर उन खां अॻु में जी बुल साहिब मां तव्हांजो ॾाढो थोराइतो आहियां जो तव्हां वक़्तु कढियो ऐं ॾाढियूं कमाइतूं ॻाल्हियूं थियूं तव्हां सां अदी यास्मीन मोहम्मद अली शाह साहिब तव्हांजा लख थोरा जेतोणीकि इहा ज़्यादती आहे तव्हां सां इन इलाही सारी कचहरी बुल साहिब तव्हां सां बि इलाही सारी कचहरी थियणु घुरिजे ऐं हिकिड़ो ॿियो सेशन थियणु घुरिजे तव्हां सां त शाह साहिब तव्हांजो बि मां शुक्रिया अदा कयां थो वसीम अब्बासी साहब आपका भी मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ और आखिर में आपसे हम कलाम सुनेंगे तो नाज़रीन असांजो अॼोको ही प्रोग्राम असांजी अॼोकी नशियात असांजी अॼोकी ख़ुसूसी ट्रांसमिशन हिते ई पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थी बल्कि नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते इहा हिन दुआ ते इख़्तिताम पज़ीर थींदी ऐं उनखां पोइ पाण वधंदासूं हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक तरफ़ ऐं उनखां पोइ अज़ान मग़रिब इफ़्तार जी तरफ़ मूंखे उमेदु आहे
त सुभाणे 7 रमज़ान मुबारक ते बि तव्हां असां सां गॾु रोज़ो खोलींदो, इफ़्तार कंदो ऐं हिननि पुरनूर लम्हनि में असां सां गॾु मौजूदु रहंदो ऐं वरी कंहिं न कंहिं शोबे सां वाबस्ता का नामियारी शख़्सियत या के नामियारी शख़्सियतूं असां सां मौजूदु हूंदियूं जिन सां असां मुलाक़ात कंदासूं ऐं कचहरियूं कंदासूं। पंहिंजे दुआनि में ज़रूरु यादि रखिजो अॼोके हिन छहीं महफ़िल सां, छहीं नशियात सां तव्हांजे ख़िदमत में ही रंग विखेरे इजाज़त वठण जो वक़्तु आहे। पंहिंजे मेज़बानी यासिर काज़ीअ खे बशर्त हयात ऐं दुरुस्तगी हालात सुभाणे ताईं ॾींदा इजाज़त। दिलियूं गॾु त जुदाई कॾहिं बि न आहे, इस्तदाई गॾु जेॾां पेर तेॾां ख़ैर। अल्लाह निगहबान।